टाइम सदाई करी मथे सिंध सुगार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी मोदी साहब जीअं त अॼु मुंहिंजो शो गुड मॉर्निंग शो GFM मातली 90.4 जेको शो हाणे ख़तमु थियो आहे इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक ते तव्हां सां मुखातिबु थींदासीं दिलि चयो त अॼु तव्हांखे GFM मातली जे स्टूडियोज़ जो कुझु जेके झलकियूं आहिनि उहे तव्हांखे नाज़रीन खे जेको आहिनि उहे रसिजनि सो उमेद कयूं तव्हां ठीकु ठाक हूंदा हीअ आहे GFM मातली जी ॾाढी ख़ूबसूरत स्टूडियो ऐं हीअ असांजो तमामु प्यारो स्टूडियो इंजीनियर आहे शाहनवाज़ ख़ासकरी साहब जिन जूं मोहबतूं जिन जूं काविशूं असां साण गॾु हूंदियूं आहिनि वॾी महिरबानी शाहनवाज़ ख़ासकरी साहब जा कुर्ब आहिनि दिलि चयो त अॼु तव्हांखे कुझु असांजे स्टूडियो जो जेके आहिनि झलकियूं आहिनि उहे तव्हांखे बराह रास्त ॾेखारिजनि सो हीअ यकीनन ॾाढी ख़ूबसूरत स्टूडियो आहे GFM मातली 90.4 जी स्टूडियो आहे ऐं हितां मुंहिंजा शो थींदा रहंदा आहिनि हर वीक ते 2 शो हूंदा आहिनि मुंहिंजा हिकिड़ो गुड मॉर्निंग शो हूंदो आहे सूमर ते सुबुह 9 खां 11 ऐं आचर ते मुंहिंजो शो हूंदो आहे राति 8 खां 10 ताईं ऐं सभु रंग सो इनशा ताला वरी बि तव्हां सां मुखातिबु रहंदासीं तव्हां सां जेके ख़ूबसूरत पल आहिनि दिलि चयो त तव्हां सां हाणे शेयर कजनि ऐं ॾाढी ख़ूबसूरत स्टूडियो आहे ऐं स्टूडियो जो तव्हांखे विज़िट कराईसीं उन खां पोइ अॻियां हली करे ही असांजी ऑफिस जी लॉन्च आहे ऐं यकीनन उन खां अलावा वरी हाणे हलंदासीं इन तरफ़ असांजे स्टूडियो आहे ऐं स्टूडियो खां पोइ ही असांजी ऑफिस आहे ऐं यकीनन ॾाढी ख़ूबसूरत ऑफिस आहे दिलि चयो त तव्हांखे हिन ऑफिस जो जेको आहे न उहो बि विज़िट कराइजे ऐं तमामु बहितरीनु ऑफिस आहे असांजा स्टेशन मैनेजर साहब जिन जी ऑफिस आहे